अहम ख़बर आहे कराची खां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी मुलाक़ात। शर्जील इनाम मेमण बिलावल हाउस में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात कई। सीनियर वज़ीर पीपी चेयरमैन के इतलात ऐं ट्रांसपोर्ट खातनि जे कारकर्दगी बाबत ब्रीफिंग ॾिनी। अपडेट कंदासीं कराची खां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी मुलाक़ात थी आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण बिलावल हाउस में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात कई आहे। सीनियर सूबाई वज़ीर पीपी चेयरमैन के इतलात ऐं ट्रांसपोर्ट खातनि जी कारकर्दगी बाबत ब्रीफिंग ॾिनी। जे नाज़रीन असां घणे जॉइन कयो आहे ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन अवां सां शेयर कंदासीं। पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण मुलाक़ात कई। शर्जील इनाम मेमण बिलावल हाउस में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात कई। सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी के सुदसमा ऐं ट्रांसपोर्ट खातनि जे कारकर्दगी के हवाले सां ब्रीफिंग ॾिनी आहे।